तव्हांजी ज़िंदगी तमामु सर्विस में, डिफरेंट सोशल एक्टिविटीज़ में, तंज़ीमुनि में, राइटिंग्स में गुज़री आहे। कॾहिं ज़िंदगी में को ब्रेक वठणु दिलि चई? कतई न। छाकाणि त ब्रेक उते थी वठिजे जिते हू हिन दुनिया में रहे ई कोन थो। सही। जेकॾहिं हिन दुनिया में तव्हां ॾिसो, तव्हां मिसाल वठो निंड जो, निंड में तव्हां माण्हुनि सां कोन आहियो। सही। वर्चुअली जेका हक़ीक़त आहे त माण्हू हिन दुनिया में कोन्हे को। असां जेकॾहिं ज़िंदगी में ब्रेक था पंहिंजी वठूं त माना हिन दुनिया में कोन आहियूं। छो त सिर्फ़ु असां कोन आहियूं, असां सां दुनिया मुनसलिक आहे। जेकॾहिं मां इंडिविजुअल ते ईंदुसि त मूंसां मुंहिंजा वालदेन, मुंहिंजा घर वारा, मुंहिंजा ॿार बच्चा, इन खां ॿाहिरि थो निकिरां त हेॾी वॾी दुनिया आहे। मां उन सभिनी खे फिटो खणी कयां, मां पाण खे ब्रेक ॾेई छॾियां, इहो थी कोन थो सघे। सही। लतीफ़ साईं जो बेत आहे त कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, आंगुर आंगूठे नबड़े छिपूं पेर चुननि, पींदे ॾांहुं पिरियनि जुती जात न पायां। किथे थो बीहे? हू त बीहणु चाहे ई नथो। हू चए थो मुसलसिल हलो, जेतिरो हली सघो था हलो। हू न लतीफ़ साईं खे जॾहिं खां वठी मूं पढ़ियो आहे त मुंहिंजी ज़िंदगी में ब्रेक आई कान्हे ऐं न ई वठणु थो चाहियां। ब्रेक माना मौत। मां उन खे जेको ब्रेक वठणु चाहींदुसि कोन। सही। सियाण जो चवणु आहे त तव्हां जॾहिं 24 कलाकनि जी ॻाल्हि कयो था त उन 24 कलाकनि में सियाण जो इहो चवंदा सवाइ उन्हनि कलाकनि जे 6 खां 8 कलाक जेके तव्हांखे निंड जा खपनि, बाक़ी तमामु कलाकनि खे तव्हां पंहिंजे सही टाइम ते, सही वक़्त खे सही जॻह ते तव्हां इन्वेस्ट करे सघो था। तव्हांखे लॻे थो असांजी अॼोकी आवाम इहो करे रही आहे? अॼोको माण्हू इहो करे रहियो आहे? करणु खपे। असां कोन पिया कयूं, असां भिटकी विया आहियूं। मां पंहिंजी ज़ात खां शुरू कंदुसि। जवानीअ खां वठी हिन महिल ताईं मुंहिंजी एज में जेके माण्हू चवंदासीं 8 कलाक निंड खपे, साईं 10 कलाक निंड खपे, मूं राति जो 12 खां वठी 6 ताईं 12 मां सुतो हूंदुसि या अॼुकल्ह अञा देरि सां, छाकाणि त इंसान जी ख़िदमत थी करणु परे, ऐं 6 मां उथियो हुउसि अञा बग में। सही। छाकाणि त मां दुनिया सां मुनसलिक आहियां। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां मूंखे आम माण्हू जी ख़िदमत थी करणी पए। माण्हू जूं तव्हां ॾिसो 2022 में हेतिरियूं ॿोॾूं आयूं, माण्हू दरपदर थी विया। हाणे जेकॾहिं उहे दरपदर थी विया, उन्हनि खे ज़रूरत थी पए, हू चवनि था राति जो 12 बजे 1 बजे साईं असांजी मदद कयो, छा मूंखे निंड करणु खपे? मां नथो निंड करे सघां। मां आराम पसंदि माण्हू कॾहिं बि क़ौम जी ख़िदमत कोन थो करे सघे, पंहिंजे घर जी ख़िदमत बि कोन करे सघंदो जेको आराम पसंदि हूंदो। पर जेको आराम फिटाईंदो पंहिंजो, उहो कंहिं हद ताईं अॻिते वधी सघे थो। छाकाणि त जेकॾहिं मूंखे इहो सोचां त सिर्फ़ु मां, पोइ अहिड़ी क़ौम केॾांहुं वेंदी? इहा क़ौम जेका कंहिंजे आसिरे ते आहे केॾांहुं वेंदी? पंहिंजे घर खे वठंदासीं, उहे मुंहिंजे आसिरे ते आहिनि, मुंहिंजे पाड़े वारा मुंहिंजे आसिरे ते आहिनि, हीअ दुनिया सॼी मुंहिंजे आसिरे ते आहे। छो त मां लीड थो कयां, मां उनखे वठी थो हलां पियो अॻिते। हाणे हिन जो तव्हां सवेल ॻाल्हि ॿुधाई त के पढ़ंदा हूंदा, असांजा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा 5 स्कूल क़ाइमु थियल आहिनि। 23-24 स्कूल क़ाइमु आहिनि। असां लाइ कंपलसरी आहे त उते छा पढ़ायूं, न सिर्फ़ु छा पढ़ायूं लेकिन सम्झायूं। छो त असली ॻाल्हि जेका असांखे छा, सिर्फ़ु ॻाइण जी हद ताईं कोन्हे, असांखे शाह साहब पंहिंजी ज़िंदगी सम्झाई आहे। तव्हां ज़िंदगी कीअं हलाईंदव, ज़िंदगी जी जिदोजहद कीअं कंदव। शाह साहब कॾहिं सुहिणीअ जी सूरत में अचे थो, दरिया में सुहिणी पंहिंजे दिलि ते तारीफ़ मयार सां मिले थी, छा आहे? इहा सॼी जिदोजहद आहे। सही। ससी बंभोर खे छॾे पहाड़नि जा रस्ता पार करे, पेर पिथूं थी करे, जिदोजहद आहे। जेका मारवी उमिरि जे कोट में, जाबिर जे कोट में, आमिर जे कोट में रही नथी हुनखे तस्लीम करे, पंहिंजे मारुनि लाइ जिदोजहद में आहे। छा बि थी पए पर मां मारुनि ॾे वेंदुसि। इन करे लतीफ़ साईं सॼी जिदोजहद ॾसी अचे थो, माठ न कयो। माठ करे वेहंदो त न पंहिंजी ख़िदमत करे सघंदव, न कंहिं ॿिए जी ख़िदमत करे सघंदव, औरत हुजे चाहे मर्द हुजे। हाणे असां वटि हिन वक़्तु चवंदा आहिनि त मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे। लतीफ़ साईं औरत जी सूरत में इंसान जी जिदोजहद खे साम्हूं आंदो आहे। उहा ससी हुजे, उहा सोनी हुजे, उहा मूमल हुजे, उहा सोरठ हुजे, उहा लीला हुजे, उहा मारवी हुजे, औरत जी सूरत में। सही। उनखे पंहिंजो हिकिड़ो सूरमी बनायो आहे, उनखे मथे खणी आयो आहे। जिदोजहद हिन सूरत में कयो। असां किथे आहियूं, कहिड़े मुल्क में था रहूं? एक्चुअली असां सिंधियुनि खे हिन महिल ताईं न सेखारियो आहे त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, कहिड़े नमूने सां गुज़ारियूं। न असांखे, ऐं सिर्फ़ु असांखे ख़ुदि मतलबी बनायो वियो आहे, सिर्फ़ु मफ़ाद परस्त बनायो वियो आहे। मफ़ाद खां सवाइ ॿाहिरि बि निकिरो। लतीफ़ जो चए त निमाज़ रोज़ो इहे पिणु चङो कमु।
आहा उहो को ॿियो फ़हम जंहिंसां वाह पसी पीढ़ीअ खे ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे इहा ख़ूबसूरत ॻाल्हि न सिर्फ़ु लतीफ़ साईं जे बेत जो मंज़र पेश करे थी, मुंहिंजे मज़हब जो मंज़र बि पेश करे थी, मुंहिंजे कल्चर जो मंज़र बि पेश करे थी,